खैरपुर का खबर है तो जूनियर जुल्फकार भुट्टो चयो आहे त ख्वाहिश है तो शहीद भुट्टो के मिशन के अगते वधाए अवाम की नुमाइंदगी कयां। संदसि चवण है तो मौजूदा सूरत में सियासत करण मुनासिब न है। ही माशी मसलन सबब अवाम मसलन जो शिकार है। इन हवाले से लाइन ते मौजूद है खान मोहम्मद। जी खान मोहम्मद, तफसीली जो अज खैरपुर में अज जूनियर जुल्फकार अली भुट्टो खैरपुर पहुतो, जिते उन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पंहिंजो इसराइल पारां फ़लस्तीनी मुस्लमाननि ते तमामु घणो ज़ुल्म कयो पियो वञे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में हुन मज़म्मत कई आहे। हुन चयो त शहीद भुट्टो जे मिशन खे अॻिते वधाइण लाइ सिंध जे अवामनि जी नुमाइंदगी करण जी ख़्वाहिश आहे। अहिड़ो इज़हार जूनियर जुल्फकार अली भुट्टो सहाफ़ियुनि सां कयो। हुन चयो त मौजूदा सूरत हाल में सियासत करणु मुनासिब न आहे। इन करे हू सियासत बजाए जेको आहे ॿियनि समाजी कमनि में अॻु भरो आहे। हिन चयो त मौजूदा मुआशी हालतुनि जे पेश नज़र अवाम मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे। हिन चयो त सिंधु दरिया में आबाद हुजनि सिंध जे अवाम लाइ ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे। हिन इहो बि चयो त जंगली जीवत जो तहफ़ुज़ इंसानियत जो बका लाइ तमामु ज़रूरी आहे। डोल्फिन जे वाद वीझे ऐं तहफ़ुज़ लाइ हिन ॻाल्हाईंदे चयो त हिकु तंज़ीम सां गॾिजी हू पाण बि कमु करे रहियो आहे। हिन खैरपुर जे कोड जी किले, महिराणे, फैज़ महल ऐं रियासती महलनि जो हिन चयो त मूं दौरो कयो आहे ऐं उनखे ॾिठो आहे। हू तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि इहा शाहकार आहिनि खैरपुर ज़िले जा, जिन खे मां पंहिंजे सुहिणे निगाह सां ॾिसां थो ऐं उमेद करियां थो त माण्हू जेके आहिनि सिंध जा ख़ासि माण्हू जेके आहिनि इन तारीख़ी मागनि खे ॾिसनि ऐं उन्हनि मां जेको आहे अवाम खे उनजो लाभ ॾेई सघनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खान मोहम्मद।